अच्छा तारीख़ अथव ॿियो अॼु प्रेस क्लब दादू ते आयसि मुझो अॼु जो इहो मौक़िफ़ हूंदो हिकिड़ो खुलियल किताब आहियां तव्हां सभिनि भाइरनि जे साम्हूं आहियां जेको बि सवाल आहे जेका बि ॻाल्हि आहे तव्हां मूंखां पुछी सघो था अगरि क्लियर न कयां तव्हां जवाब ॾियां आहियां पोइ तव्हां चई सघो था त हीअ छोकिरी अलाए वाक़ई सरदारनि ते कूड़ ॻाल्हाए थी। मुंहिंजे घर में 3 क़तल थिया आहिनि। सिधी ॻाल्हि आहे केतिरो बि ताक़त करे वञे न उहो पंहिंजे सरदारनि जे ख़िलाफ़ ईअं न बीहंदो आहे। हिननि खे सॼो वेंदो त हीअ एशिया खंड जा वॾे में वॾा नवाब आहिनि त हिकिड़ी मासूम मज़लूम न्याणी नवाबनि सरदारनि जे ख़िलाफ़ जो बीठी आहे। ज़ाहिर आहे हुननि असांजे घर में एतिरो वॾो ज़ुल्म कयो। मूंखे विञाइण जे लाइ हाणे कुझु आहे कोन। ज़ाहिर आहे मुंहिंजे घर में मुंहिंजे सर तां पीउ जो सायो वियो, चाचे जो सायो वियो, ॾाॾे जो सायो वियो। हिकिड़े ॾींहं में मूं 3 जनाज़ा खया आहिनि त मूंखे ख़बर आहे मां पंहिंजी ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे ऐं मौत खां नथी डिॼां।